बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में योम अली के मौके ते ज़िला इंतज़ामिया शहर बंद कराए छॾियो। 21 रमज़ानुल मुबारक योम अली के सिलसिले में पुलिस इंतज़ामिया शहर के मुख़्तलिफ़ रोडन ते कंडेदार तारूं हणी सील करे छॾियो। पुलिस इंतज़ामिया मूजिब DC चौक, शेरशाह हवेली, मस्जिद अली, मरकज़ी इमाम बारगाह ऐं अनाज मंडी रोडन के कंडेदार तारूं हणी सील कयो वेंदो। कोरोना की टीं लहर सबब सिंध हुकूमत योम अली के ॾियारे ते जलूस कढण ते पाबंदी लागू कई आहे। सिंध हाई कोर्ट कराची में 1.5 साल का मुस्तहकन के ज़कात न मिलण बाबत ॿुधणी। केस की ॿुधणी जस्टिस सलाउद्दीन पांवर कई। ॿुधणी में सिंध ज़कात कमेटी, सेक्रेटरी ज़कात सिंध ऐं सिंध बैंक के अमलदारन शिरकत कई। ज़रियन मूजिब जस्टिस सलाउद्दीन पांवर ॿुधणी दौरान फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त जन माण्हुनि खे 1.5 साल का ज़कात न मिली रही आहे, उन्हनि जी बायोमेट्रिक करे खेनि कार्ड जारी कया वञनि। जंहिंजी बायोमेट्रिक थियल न हूंदी उन्हनि खे ज़कात न मिलंदी। जॾहिं त इन सां गॾोगॾु जहेज़ फंड बाबति जस्टिस सलाउद्दीन पांवर इख़्तियारनि खे हिदायतूं ॾींदे चयो त ज़कात ऐं सोशल वेलफेयर खाते पारां गॾिजी ग़रीब ऐं मुस्तहकन जूं शादियूं करायूं वेंदियूं ऐं सभ खां वधीक अवलियत दारुल अमान ऐं मुख़्तलिफ़ सेफ सेंटर्स में तरसल छोकिरियुनि खे ॾिनी वञे। गड़ियासन वेझो अणसुञातल चोर दुकान जा ताला टोड़े सामान ऐं रोक रक़म चोराए फरार। C सेक्शन थाने जी हद मोहम्मद पनाह चन्ना पुलिस चौकी वेझो ॻोठ अब्दुल जब्बार खोसो मां अणसुञातल चोर अली मर्दान सरकी जी दुकान जा ताला टोड़े रोक रक़म ऐं सामान चोराए फरार थी विया। ॻोठाणनि मूजिब इत्तला ॾियण बावजूद पुलिस न पहुती। ॻोठाणनि SSP जैकबाबाद का चोरी थियल रोक रक़म ऐं सामान वापस कराइण जी घुर कई आहे। बहादुरपुर भरिसां PTI अॻवान बशीर खान कटोहर के घर के खाट। ॻोठ सरदार बशीर खान कटोहर में पाकिस्तान तहरीक इंसाफ के अॻवान बशीर खान कटोहर के घर के खाट लगण दौरान घर भाती सुजाग थियण ते चोर फरार थी विया। जंहिं बाद ॻोठाणनि पेरा खणी भर वारे ॻोठ में मुराद कटोहर जी औताक ते पहुता, जिते झेड़ो थी पियो ऐं इत्तला ते पुलिस पहुची मुराद कटोहर समेत कुछ माण्हुनि खे गिरफ़्तार कयो। ॿिए पासे उस्ताद हाकिम अली कटोहर जो चवणु आहे त ठुल खां पंहिंजे ॻोठ अची रहियो हुअसि त सरदार बशीर कटोहर मूं मथां कातिलाणो हमलो कयो। उन जी का बि चोरी न थी आहे, हू असां मथां कूड़ा केस दाख़िल कराइण चाहे थो। बाहू खोसो वेझो 8 वरनि जी मासूम नींगरी के कुत्तन ॾाढे विधो। ॻोठ अब्दुल हमीद खोसो में 8 वरनि जी नींगरी मंडम धी लाल मोहम्मद खोसो के रोलू कुत्तन मुंह में चक विझी ज़ख्मी करे छॾियो। ज़ख्मी नींगरी के इलाज लाइ जैकबाबाद मुंतकिल कयो वियो आहे। सुल्तानकोट भरिसां कट्टा ऐं कटोहर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो, 3 ॼणा ज़ख्मी। ॻोठ फतेहपुर में झेड़े जे नतीजे में कट्टा बिरादरी पारां मेडिकल स्टोर ते वेठल कटोहर बिरादरी जे नौजवान अली जान कटोहर मथां हमलो करे ज़ख्मी कयो वियो। जॾहिं त झेड़े में अली गुल कट्टो समेत 3 ॼणा ज़ख्मी थी पिया, जिन खे इलाज लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। ॿुधायो पियो वञे त झेड़ो ज़मीन में माल चारण तां थियो। बडानी में अणसुञातल हथियारबंद पोरियत का मोटरसाइकिल फुर करे फरार। मयानी हेठ बडानी थाने जी हद काली पुलवट हथियारबंद शहर का ॻोठ तरफ़ वींदड़ पोरियत मारूफ अली भुट्टो खां CD मोटरसाइकिल फुर करे कच्चे तरफ़ फरार थी विया। अहिड़ो इत्तला मिलण बाद हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुती। SHO मयानी हेठ बडानी खलील अहमद रिंद मुतासिरनि खे ख़ातिरी कराईंदे चयो त फुर थियल मोटरसाइकिल जल्द वापस कराई वेंदी। काज़ी अहमद वेझो फुर दौरान मज़ामत ते डॉटसन ड्राइवर ज़ख्मी। शहर का जमाल शाह वींदड़ लोडर डॉटसन के मुबैना फुर करण के इरादे से रोकियो वियो ऐं ड्राइवर अफ़ज़ल महर फोरन सां मज़ामत कई, जंहिं ते फोरन कुहाड़ी ऐं डंडनि जा वार करे सख़्त ज़ख्मी करे विधो ऐं फरार थी विया। डॉटसन ड्राइवर वाक़े ख़िलाफ़ काज़ी अहमद थाने ते NC दाख़िल कराए छॾी, जंहिंखे पुलिस लेटर ॾेई अस्पताल मुंतकिल कयो। ड्राइवर मूजिब 4 फोरन फुर जी कोशिश कई, मज़ामत ते ज़ख्मी करे फरार थी विया। काज़ी अहमद में अॻूणे MP रईस शेर मोहम्मद उन्नड़ के घर ते सखर पुलिस की चढ़ाई ख़िलाफ़ एहतजाज। शहर की सियासी समाजी धुरियुनि पारां सखर पुलिस ख़िलाफ़ जाम मोहम्मद अमीन उन्नड़, हिदायतुल्ला चांडियो, गुलाम मुस्तफ़ा उन्नड़, हरजीमल ठक्कर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त रईस शेर मोहम्मद उन्नड़ काज़ी अहमद जी मुअज़्ज़िज़ शख़्सियत आहे। संदसि रिहाइशगाह ते सखर पुलिस नवाब शाह जे व्याजी जान मोहम्मद मक्सी जी वांगार वांदे चढ़ाई करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ ऐलान कंदे चयो त सुभाणे काज़ी अहमद शहर में शटर बंद हड़ताल कई वेंदी। नवाबशाह में पसंद जे परिणेता हथियारबंदन पारां घर ते हमले ख़िलाफ़ मुतासिर धुर जो एहतजाज। ताज कॉलोनी वासी मर्द तोड़े औरतन नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां नदीम कलोड़ो, मुख्तियार, आमिल, रोज़ीना, आरिफा, ज़ैबुन्निसा, सायरा ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त 4 महीना अॻु असांजे नौजवान ज़ैबुन्निसा धी शाबेग सां शादी कई हुई, जंहिं तां आकिल कलोड़ो, नेक मोहम्मद, सत्तार, अजब, लुकमान, बबलू, बाबू, शकील ऐं ॿिया नाराज़ हुआ ऐं गुज़िरियल राति हथियारनि सां असांजे घर में घिड़ी औरतनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि ते तशद्दुद कंदे भञ-ड्राह कई। उन्हनि मुतालबो कयो त जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।
काज़ी अहमद में खुराक खाते जी कार्रवाई। पंजाब का कराची वींदड़ कणक जा 2 ट्रॉलर हथ। नवाब अली मोहम्मद भरसा कौमी शाहराह ते खुराक खाते जे इंस्पेक्टर मोहम्मद यूसुफ राहू कार्रवाई कंदे फैसलाबाद का गैर कानूनी तौर कराची वींदड़ कणक सां भरियल 2 ट्रॉलर पकड़े वरता, जेके गुदाम मुंतकिल कया। ॿुधायो पियो वञे त ॿिन्ही ट्रॉलर्स अंदर 2000 मण कणक हुई। सिंध सरकार पारां कणक जी चुरपुर ते कलम 144 लागू हुअण सबब कार्रवाई कई वई। ब्रिगड़ी में हेस्को जो ऑपरेशन 90 का वधिक गैर कानूनी बिल अदा न कंदड़ कनेक्शन काटिया विया। एक्सीएन डिवीज़न ब्रिगड़ी इख्तियार अहमद मेमन जी हिदायतुनि ते हेस्को सब डिवीज़न ब्रिगड़ी जे एलएस नंदलाल मेघवाड़, डिवीज़न एलएस सलीम आराई, ऑल पाकिस्तान वाबडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन जे चेयरमैन अमीर हसन कायम खानी ऐं ॿियनि जी अॻवानी में ब्रिगड़ी शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में कार्रवाई करे 90 खां वधिक बकाया जात गैर कानूनी कनेक्शन काटे छॾिया। सुल्तानकोट में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न अचण तां एसएसपी शिकारपुर जो नोटिस। एसएसपी शिकारपुर कामरान नवाज पंजूथा सुल्तानकोट में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न अचण सबब एसएचओ सुल्तानकोट मुज़फ्फर तुनियो के बदली करे लाइन हाज़िर करे संदस जाइ ते गुलाम सरवर बुर्लो के मुक़रर करे छॾियो आहे। नए आयल एसएचओ मूजिब इलाइक़े जो अमन तबाह करण जी कंहिंखे इजाज़त न हूंदी। ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। डीएचओ नौशेरो फेरोज़ ऐं कर्नल जी ज़िले जे समूरियुनि इस्पतालनि जे इंचार्जिस सां गॾिजाणी। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर नौशेरो फेरोज़ डॉक्टर सिकंदर अली कलोड़ो ऐं कर्नल जहांगीर जी सदारत हेठि मीटिंग हॉल में इजलास थी गुज़रियो, जंहिंमें समूरियुनि इस्पतालनि जे इंचार्जिस शिरकत कई, जिते इस्पतालनि में सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो वियो। आईएचएस इस्पतालनि जे इंचार्जिस सहूलियतुनि ऐं दावनि जी खोट जूं शिकायतूं कयूं। इजलास में सिविल इस्पताल में जल्द वेंटिलेटर लॻाइण जूं हिदायतूं कयूं वयूं। भान सईदाबाद में एसयूपी पारां बिजली जी हथरादू लोड शेडिंग खिलाफ एहतजाज। सिंध यूनाइटेड पार्टी पारां अली असगर शाहानी, अली रज़ा चन्ना, मुनीर अहमद शाहानी ऐं ॿियनि जी अॻवानी में भान सईदाबाद शहर में मुसलसल 14 खां 16 कलाक लोड शेडिंग ऐं एसडीओ दिलपज़ीर सोलंगी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। अॻवाननि चयो त रमज़ान शरीफ़ जे महीने में बि 14 खां 16 कलाक लोड शेडिंग कई पई वञे, जंहिं सबब रोज़ेदार सख़्त परेशान आहिनि ऐं रोज़गार पिणु ठप थी वियो आहे। उन्हनि घुर कंदे चयो त करप्ट एसडीओ खे हटायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। सकरंड लग पुलिस जी शराब जे भट्ठे ते कार्रवाई। 100 लीटर कच्चो शराब हथ, 1 ॼणो गिरफ़्तार। एसएसपी शहीद बेनज़ीराबाद जी हिदायतुनि ते डीएसपी अरबाब खान सूमरो ऐं एसएचओ नासरी गुलाम असगर ॾाहिरी ॻुझे इतला ते असगर लाखो जे शराब जे भट्ठे ते छापो हणी 100 लीटर कच्चो शराब हथ करे भट्ठे ते कम कंदड़ वरियल लाखो के गिरफ़्तार करे वरितो। धारो में कराची वाटर एंड सेवरेज बोर्ड कॉलोनी अमले जी नाअहली सबब बिजली ख़राब। कॉलोनी में रहंदड़ मुलाजिम रमज़ान शरीफ में बिजली ख़राब हुअण सबब सख़्त परेशान। मस्जिद जी बिजली ख़राब हुअण सबब नमाज़िन के तराविन में भी ॾुखियानि खे मुंहुं ॾियणो पवे थो। मुलाजिमनि मूजिब कॉलोनी में बिजली जे कम ते मुक़रर 6 मुलाजिमनि मां रुगो 2 मुलाजिम ड्यूटी कनि था, बाक़ी घर वेठे पघार खणनि था ऐं पंहिंजे क्वार्टर्स में 3 फेस लॻाए एयर कंडीशन हलाए रहिया आहिनि। मुलाजिमनि एमडी वाटर बोर्ड खे अपील कई त बिजली ख़राबी बाबति नोटिस वरितो वञे। कंदकोट में 23 ॾींहं अॻु अगवा थियल औरत कराची में फरार थी घर पहुची वई। डिग्री कॉलेज भरसां 23 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियण बाद कराची में फरार थी पंहिंजे घर पहुतल छोकरी मुस्कान मारवाड़ी ऐं संदस वारिसनि पारां जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुतासिरा मुस्कान जे भाउ मुकेश मूजिब मेहरापुर वासी जाबदार सुरेश मारवाड़ी पंहिंजे साथियुनि नट्टू, गुलाब, जुक्तो ऐं सदर मारवाड़ी घर में घिड़ी भेण खे अगवा करे कराची खणी वियो हो, जितां मुंहिंजी भेण फरार थी घर पहुती आहे ऐं पुलिस जाबदारनि ख़िलाफ़ अञा ताईं का कार्रवाई न कई आहे। जाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। नवाबशाह में पीपल्स पार्टी अॻवाननि पारां एमपीए हाजी अली हसन ज़रदारी जे हक़ में प्रेस कॉन्फ्रेंस। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िलई सदर अली अकबर जमाली, सिंध काउंसिल जे मेंबर अब्दुल फताह जमाली, तालीमी माहिर राज़ी खान जमाली, तालका सकरंड जे सदर डॉक्टर बशीर जमाली, तालका काज़ी अहमद जे सदर अब्दुल नबी जमाली ऐं ॿियनि हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं एमपीए हाजी अली हसन ज़रदारी जो मुहिब जमाली जी गिरफ़्तारी सां को बि ताल्लुक़ न आहे। गुज़िरियल केतिरनि ॾींहनि खां फ़कीर मुजाहिद जमाली, नुसरत सहर अब्बासी, फलक शेर ओड ऐं ॿिया सस्ती शोहरत हासिल करण लाइ हाजी अली हसन ज़रदारी ते मुहिब जमाली जी गिरफ़्तारी जा कूड़ा इल्ज़ाम लगाए रहिया आहिनि। फ़कीर मुहिब जमाली ऐं अमीर अली जमाली वारे मसइले में सिंध यूनाइटेड पार्टी जी साज़िश आहे, छाकाणि त एसयूपी हमेशह सकरंड में पीपी खां शिकस्त खाधी आहे। हाजी अली हसन ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी ख़िलाफ़ प्रोपेगंडा बंदि न थी त एहतजाज कयो वेंदो। उडेरोलाल में पसंद जो परणो कंदड़ प्रेमी जोड़न पाना तहफ़ुज़ लाइ धार एहतजाज। दौलतपुर वासी अज़रा मलीर वासी नौजवान सिकंदर लाशारी सां प्यार जो परणो करण बाद प्रेस क्लब उडेरोलाल पहुता, जिते पसंद जो परणो कंदड़ अज़रा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पसंद जो परणो करण बाद मुंहिंजो वॾो भाउ मुमताज़ उमरानी, भाइटियो आशिक़ उमरानी ऐं ॿिया माइट धमकियूं ॾेई रहिया आहिनि।
जन खां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जॾहिं त ॿिए पासे भिटशा वासण नसीमा उॾेरोलाल वासी महबूब अली मजीदानी सां हैदराबाद में प्यार जो परिणो करण बाद तहफ़ुज़ लाइ प्रेस क्लब उॾेरोलाल में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूंखे मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे पीउ बहादुर, चाचे दादन ऐं ॿियनि माइटनि मां जान जो ख़तरो आहे। नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कश्मीर पुलिस जो घोड़ा घट वारे इलाइक़े में ऑपरेशन, हिक मुग़वी खे बाज़ियाब कराइण जी दावा। कश्मीर ज़िले जी पुलिस घोड़ा घट थाणे जी हद ॻोठ बहनर वारे इलाइक़े में SHO इलियास उद्धो, पुलिस अटाला ऐं बख्तरबंद गाॾियूं साण करे ऑपरेशन कयो। पुलिस दावा कई आहे त ॻोठ जीवण गोलो जे रवासी गुलशन गोलो खे बाज़ियाब करायो वियो आहे। जॾहिं त ॾोहारिन पुलिस जी गाॾी ॾिसंदे ई फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में अगवाकार टोलो ॿेले जो फ़ाइदो वठंदे फ़रार थियण में कामयाब थी वियो। ऐं कंकोट जी अदालत कूड़ो चेक ॾियण तां जाबदार खे 2 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। फर्स्ट सिविल कोर्ट जे जज ख़ालिद हुसैन जतोई जी अदालत कूड़ो चेक ॾियण तां जाबदार मोहम्मद मुज़म्मिल खे 2 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। जाबदार वकील सादिक बंगवार खे 5 लाख जो कूड़ो चेक ॾिनो हो, जंहिंजो केस ए सेक्शन थाणे ते दाख़िल कयो वियो हो। ॾोह साबित थियण ते जाबदार खे सज़ा ॿुधाई वई। मालूम थियो आहे त जाबदार अॻु बि फ्रॉड केस में सज़ा काटे चुको आहे। हिन वक़्त जी हेडलाइंस, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।